सॼे मुल्क जहाँ कराची के ज़िले मलिन में भी जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतहाई अक़ीदत एहतराम सां मल्हायो वञे पियो। नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं आहिनि। मरकज़ी जुलूस मुफ्ती आज़म सिंध मुफ्ती मोहम्मद जान नईमी जी क़यादत में दारुल मुजद्दिद नईमिया खां शारा फैसल ताईं कढियो वियो आहे, जंहिंमें सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह समेत सूबाई काबीना जा अरकान मुख़्तलिफ़ सियासी समाजी कारोबारी ऐं आलिमनि अॻवान शिरकत कई आहे। जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते मरकज़ी जुलूस में ॻाल्हि ॿोल कंदासीं त ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते कहिड़ो पैगाम ॾियनि था। अॼु असां सभई हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे मौक़े ते जश्न मनाए रहिया आहियूं। सॼे पाकिस्तान में ख़ासि तौर ते सूबे सिंध में जेके जलूस निकिरनि था, मिलाद शरीफ़ जी महफ़िलूं थियनि थियूं, उन में मुसलमान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ते मुबारकूं ॾियनि था ऐं इहे दुआऊं घुरनि था त सॼी दुनिया में जिते मुसलमान हुजनि उन्हनि खे अल्लाह साईं जी रहमत नाज़िल थिए। बल्कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त रहमतुल आलमीन हो, उन जे तवसुत सां सॼी दुनिया जेके माण्हू रहनि था उन ते रहमत नाज़िल थिए। उन सां गॾोगॾु अॼोके ॾींहुं पाण खे इहो ज़रूरु यादि करणु खपे त सॼी दुनिया में जिते जिते मुसलमाननि ते ज़ुल्म थियनि पिया, चाहे उहो कश्मीर हुजे चाहे फ़लस्तीन हुजे, रब ताला खे दुआ आहे तो उन्हनि जी मुश्किलूं आसान करे। इन मुबारक ॾींहं में अल्लाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुनिया में तशरीफ़ आवरी थी। पूरे दुनिया इस्लाम में मुसलमान ख़ुशियुनि जो इज़हार करे रहिया आहिनि। मलीर सतह ते सभ खां वॾे में वॾो जुलूस दारुल मुजद्दिदिया नईमिया जे ज़ेर निगरानी में अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे रस्तनि ते रवां दवा आहे। ऐं हिन वक़्तु असांजा CM साईं सैयद मुराद अली शाह पंहिंजी पूरी सूबाई काबीना सां इन जुलूस की क़यादत ऐं सियादत करे रहिया आहिनि। असां मरकज़ जे तरफ़ां पूरी जेको सो काबीना जो तहे दिल सां शुक्रिया अदा बि कयूं था। This is the great day of the Mauludun Nabi sallallahu alaihi wasallam, and you can see that this is the greatest procession of Miladun Nabi parade sallallahu alaihi wasallam. So this day of the parade actually is the day of the humanity, is the day of the peace and prosperity. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जेको इते अमन जो पैगाम ॾिना आहे, जेको ख़ुदा जो पैगाम आंदा आहे, उन जी पैदाइश जो ॾींहुं आहे सभिनी आलम इस्लाम के, बल्कि आऊं पूरी दुनिया में रहंदड़ इंसान के मुबारकबाद थो ॾियां। अॼोको ॾींहुं यकीनन जेको सो असां सभिनी लाइ, पूरी इंसानियत लाइ अॼोको ॾींहुं बाइस अमन आहे, बाइस रहमत आहे। आलम इस्लाम जे मुसलमाननि खे मुबारक रबीउल अव्वल जी मुबारकबाद पेश था कयूं। अॼु साईं मुफ्ती मोहम्मद जान जी तरफ़ां शानदार ईद उल मिलाद नबी जहिड़ी निकिती आहे। इन मौक़े ते मुफ्ती मोहम्मद जान नईमी के मुबारकबाद था पेश कयूं। असां अहलियान पाकिस्तान हमेशा जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जुलूस पंहिंजे इलाक़नि मां मोहब्बत सां, इश्क सां, अखुवत सां, भाईचारे सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सब्ज़ गुंबद के झंडे के असां लहराईंदे निकिरंदा आहियूं ऐं इहो पैगाम ॾींदा आहियूं त अल्हम्दुलिल्लाह असां उन नबी जा मञण वारा आहियूं, असां उन नबीन ते ईमान आंदो आहे, उन नबी जा कलमा पढ़ण वारा आहियूं जे इंसानियत जो दर्स ॾिनो, जे अखुवत जो दर्स ॾिनो, जे मोहब्बत जो दर्स ॾिनो, जे मुआशरे में भाईचारे जो दर्स ॾिनो। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे दीन इस्लाम जी दौलत सां माला माल कयो। असां खुश नसीब आहियूं जेकी असां पंहिंजे नबी जो जश्न ईद मिलादुन नबी मनाईंदा आहियूं। और हर साल की तरह इस साल भी सबको एक गैदर होने का, इकट्ठा होने का मौका मिलता है। अल्लाह ताला से दुआ है कि अल्लाह ताला ऐसी हज़ारों ईदें बार बार हमारी ज़िंदगियों में लाएँ और आज के इस दिन के सदक़े से हम सब के तमाम मसाइल, परेशानी, दुख दर्द और तमाम मुसलमानों के मसाइलों को हल करें। अल यौम यौमुल मुबारक व हुवा यौम मौलिदिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अक़ूलु लिआलमिल इस्लामिय्या कुल्ल आमिन व अंतुम बिखैर फ़यौमुल फ़रहि वस्सुरूर अन्नहु वुलिदा
अशरफुल खल्क व अफदलुल खल्क सय्यदुना व नबीयुना मौलाना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह पाक इस माह मुबारक के सदक़े मेरे मुल्क में, मेरे शहर में, मेरे सूबे में जो है वो बरकत नाजिल करे कि यहाँ पे जो उम्मत रसूल जो परेशान है और उनकी परेशानियाँ ख़त्म हो। तो हम लोग अपने मुल्क में उस तरह से जिए जैसे हमें जीना चाहिए इंशाअल्लाह ताला। चीज़ों को काम अच्छा करना चाहिए इंशाअल्लाह ताला। और हर तरफ देखे बच्चे खुशियाँ मना रहे हैं। अल्लाह ताला ये खुशियाँ पाकिस्तान में हमेशा कायम और दायम रखे। हर साल जियां हिन साल भी 12 रबीउल अव्वल वारे ॾियारे जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत जो जम जो ॾींहुं आहे, असां सभई मुस्लमान चाहे कहिड़े बि फ़िरके सां कहिड़े मसलक सां तालुक़ रखूं था, सभु हिन जुलूस में इहा ख़ुशी मल्हायूं था। मुफ्ती मोहम्मद जान नईमी क़यादत में मली जो निकिरंदड़ मरकज़ी जुलूस जामिया मुजद्दिदा नईमिया गुलशन नईमी ते पुॼाणी ते पहुतो आहे, जिते दीन इस्लाम जी सरबुलंदी मुल्क पाकिस्तान जी तरक़ी खुशहाली सलामती लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरी वियूं आहिनि। कैमरामैन मक़सूद जामोड़ सां गॾु सरवर मेमन मुराद मेमन, कराची।